शहदादकोट खां रिपोर्ट कर रहे हैं गुलजार अहमद चांडियो। शहदादकोट तालुके म्यूनिसिपल कमेटी शहदादकोट जे वार्ड नंबर 11 जे काउंसलर मोहम्मद यासिन रिंद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त शहर में जुआ, मुनशियात ऐं फहाशी जा ॾा सरेआम हली रहिया आहिनि। समाजी पुराइन में शहर जो नौजवान नस्ल तबाह थी वियो आहे। केतिरा ई नौजवान मुनशियात वापरण जे करे मुनशियात जा आदि बणिजी पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए वेठा आहिनि। शहर जे नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह करण जो ज़िम्मेवार पुलिस आहे। मां अवाम जो चूंडियल काउंसलर आहियां। शहर में समाजी बुराइन, जुआ, मुनशियात, फहाशी जे अॾनि जे बंदि कराइण लाइ SHO ए सेक्शन खे शिकायत करे शहर में हलंदड़ समाजी बुराइन बंदि कराइण लाइ चयो आहे। SHO ए सेक्शन शहर में हलंदड़ जुआ, मुनशियात ऐं फहाशी जा अॾा हिन वक़्त ताईं बंदि न कराया आहिनि, जंहिं करे असांजा शहरी समाजी बुराइन जे ॼार में फासी विया आहिनि। चूंडियल काउंसलर मोहम्मद यासिन रिंद, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कंबर शहदादकोट समेत ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त शहदादकोट शहर में हलंदड़ जुआ, मुनशियात ऐं फहाशी जे अॾनि जो नोटिस वठी फौरी तौर ते समाजी बुरायूं बंदि कराए शहर जे नौजवान नस्ल जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। ॿी सूरत में शहर में पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी।